सो रेडी आहियो तव्हां? अचो ड्राइवर वेठो आहे, हुन खां पुछूं था त हिन अंदरि केतिरियूं सीटूं आहिनि। सो ही पॉडकास्ट जी बस आहे जेकी ॿार खणंदी आहे। अच्छा दोस्तो, जेके बि तव्हां शागिर्द हिते ॾिठा या ॾिसो था पिया, इन्हनि जा सभिनि जा जेको वाल साहब जेको मज़दूर आहिनि, शॉपकीपर, सिक्योरिटी गार्ड। सो तव्हांजी वॾे में वॾी महिरबानी, तव्हां ज़बरदस्त कमु ॾेखारियो आहे। असांजे स्कूल असांजी पढ़ाई माशाल्लाह ॾाढी VIP आहे ऐं असांजा उस्ताद टीचर। अच्छा काॾे था हलूं? स्टाफ रूम। दोस्तो ही स्टाफ रूम आहे जिते असां हली रहिया आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त सफ़ाई सुथरी तव्हां ॾिसो ऐं स्टाफ रूम आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तो, पॉडकास्ट में मां मौजूदु आहियां ऐं हिते सरकारी स्कूल आहे, गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी कैंपस स्कूल, पोर्ट कासिम कॉलोनी में मौजूदु ही सरकारी स्कूल। हिन स्कूल में मज़दूर तबिके जा तमामु घणी तादाद में ॿार तालीम हासिल करे रहिया आहिनि ऐं हिन स्कूल में अञा बि तमामु घणो स्पेस मौजूदु आहे ग़रीब गुरबे जे लाइ, ख़ासि करे मज़दूर तबिको, रेड़ी हलाइण वारो, भाॼी खपाइण वारो या सिक्योरिटी गार्ड वग़ैरह, उहे ख़ासि करे उहे माण्हू जेके प्राइवेट स्कूलनि जा ख़र्च अख़राजात बर्दाश्त नथा करे सघनि। सो ही लाज़मी स्कूल तव्हां विज़िट कयो जेको पोर्ट कासिम कॉलोनी में अंदरि आहे। सो हलूं था अंदरि, तव्हांखे विज़िट करायूं था, स्कूल ॾेखारियूं था ऐं टीचर्स सां हाल अहिवाल कयूं था। सो अचो मूंसां गॾु। मेरा नाम सैयद कैप्टन शाह, कैंपस हेड GPSS पोर्ट कासिम, और यहाँ अल्हम्दुलिल्लाह पिछले 2 साल से अपनी खिदमत अंजाम दे रहा हूँ और कोशिश की है। बेसिकली टीचर है, अल्लाह पाक ने हेड मास्टरी के उससे नवाज दिया है, लेकिन अल्हम्दुलिल्लाह ख़ुद जाके क्लासेस लेता हूँ। मैथमेटिक्स में ख़ुद पढ़ाता हूँ बच्चों को, केमिस्ट्री चेक करता हूँ, फिज़िक्स चेक करता हूँ और मैथमेटिक्स रेगुलर तौर पर गर्ल्स में भी और बॉयज़ में भी मुस्तकिल तौर पर मेरे पीरियड्स होते हैं, मैं ख़ुद पढ़ाता हूँ। और हमें अल्हम्दुलिल्लाह हमारे पास किताबों का जो सेंटर है नज़दीक तरीन है, रज़ाकाबाद हमारे से तमाम बच्चों के पास कंप्लीट किताबें होती हैं। हर साल नई किताबें हम इशू करते हैं, यानी शॉर्टेज नहीं होती? शॉर्टेज बिल्कुल नहीं होती है हमारे पास अल्हम्दुलिल्लाह। और अगर कुछ शॉर्टेज होती है तो हम फौरी तौर पर उसको रिकवर भी कर लेते हैं। और ग्रीनरी आपने देखी है, पौधे हम खुसूसी तौर पर पोर्ट कासिम वाले हमें मुहैया करते हैं, हम लगाते हैं। और कोई क्लास हमारा टीचर मिस नहीं करता। वीकली इनके टेस्ट होते हैं और अल्हम्दुलिल्लाह इनके पेरेंट्स को इन्वॉल्व किया जाता है इसमें। और हमारे बच्चे अल्हम्दुलिल्लाह भी आप मैट्रिक का रिज़ल्ट देखिएगा लास्ट ईयर का या उससे पिछले साल का, या इस साल अभी जो रिज़ल्ट आया है ये देखिएगा, तो सबके सब माशाल्लाह A1 और A ग्रेड के अंदर पास हुए हैं। काफ़ी मेहनती बच्चे हैं, स्ट्रगल करते हैं और टीचर्स की मेहनतों को ज़ाया होने नहीं देते। दोस्तों ही स्टाफ रूम आहे जिते असां हली रहिया आहियूं ऐं तमामु ज़बरदस्त सफ़ाई सुथरी तव्हां ॾिसो ऐं स्टाफ रूम आहे। अस्सलाम वालेकुम सर। ऐं टीचर्स जेको आहे असांजे साम्हूं आहिनि, जेको आहे स्टाफ रूम जेके चयो था। सर छा हाल आहे, ख़ुशि आहियो? खैर, असां हिन स्कूल जो थोरो माना मुतारफ़ था करायूं उन्हनि दोस्तनि खे जेके माना सरकारी स्कूलनि खे चवंदा आहिनि त माना उन में टीचर्स बि सही न आहिनि, पढ़ाई बि सही न आहे, सफ़ाई सुथराई बि न आहे। सो इन हवाले सां थोरो हल्को व्लॉग ठाहे करे सोशल मीडिया ते रखंदा त जीअं मिडिल क्लास जेको माण्हू आहे उहो हिन स्कूलनि मां फ़ाइदो वठी सघे। तव्हां कुझु ॻाल्हाइणु चाहियो सर हिन स्कूल जे बारे में? तव्हां पंहिंजो तारीफ़ कराइजो। मुंहिंजो नालो आहे जी सर। ऐं जीअं तव्हां सवाल कयो त क्वालिटी स्कूल में ही जेके भी ब्यूरोक्रेट्स आहिनि, टेक्नोक्रेट्स आहिनि, जजिस आहिनि, जर्नल्स आहिनि, जर्नलिस्ट्स आहिनि, इहे सभु प्राइवेट सेक्टर जा न आहिनि, इहे प्रोडक्ट्स आहिनि गवर्नमेंट सेक्टर जा। ऐं ही जेके हींअर सर्विसिस रेंडर पिया कनि इहे सभु गवर्नमेंट स्कूल ऐं असीं पाण बि हींअर प्राइवेट स्कूल जा पढ़ियल न आहियूं, गवर्नमेंट जा पढ़ियल आहियूं। त गवर्नमेंट में जेको क्रीम आहे हुन में सिर्फ़ु फोकस करण जी ज़रूरत आहे, एम्फिसाइज़ करण जी ज़रूरत आहे, कीन इंट्रस्ट ॾियण जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह विद द पैसेज ऑफ टाइम ही बि ब्लू चिप्स थी निकिरंदा ऐं ब्राइटन कंदा पंहिंजे फैमिली खे, पंहिंजे फ्यूचर खे, पंहिंजे नेशन खे। सो आउं सम्झां थो त नेचुरली क्वालिटी आहे, पर हुते सिर्फ़ु हिकिड़ो इंथुसिज़म ऐं कीननेस जी ज़रूरत आहे। ऐं इंशाअल्लाह हींअर जेका चेंज पिया कनि, जीअं असांजा आहिनि प्राइम मिनिस्टर एजुकेशन साहब, सो उहे पाण क्वालिफाइड आहिनि
पर अनफॉर्चुनेटली प्रीवियसली असांजी हिकिड़ी अहिड़ी बि हिस्ट्री रही आहे, डिपार्टमेंट एजुकेशन आहे, पोर्टफोलियो एजुकेशन आहे, पर जेके मिनिस्टर्स हुया उहे अनलेटर्ड हुया, उहे थंब साइज़ हुया। तो इहे जेका डिटेरियरेटेड थियल आहे सोसाइटी, बिगड़ियल आहे, इहो डेबिट उन्हनि मां थो वञे। हींअर जेका चेंज आहे साईं जन कोशिशि कनि पिया, पर लेट्स सी एट वाट एक्सटेंट ही कैन कोप अप दोज चैलेंजिस, द इंटरनल चैलेंजिस, द एक्सटर्नल चैलेंजिस। ऐं जेकॾहिं उहे सस्टेन करे विया त चेंज थींदी, जे सस्टेन न करे सघिया त सेम सिचुएशन रहंदी। सो आई ट्रस्ट इन गॉड, सो देयर विल बी अ पॉजिटिव मूवमेंट एंड वी आर ऑप्टिमिस्टिक होपफुली। थैंक यू। थैंक यू सर। क्लास 6 जा ॿार, अस्सलाम वालेकुम। क्लास 6 जा ॿार तव्हांजे साम्हूं आहिनि। मूंखे तमामु घणी ख़ुशी थी थिए त हीउ सरकारी स्कूल आहे जेको असां सोशल मीडिया ते ॾिसंदा आहियूं, ऐं अहिड़ा असां क्लास ॾींदा आहियूं जेको माना असांखे दिली ॾुख थींदो आहे, पर हिते पॉडकास्ट सरकारी स्कूल में अची करे तमामु दिलि घणी ख़ुशि थी थिए त हिन जहिड़ा बि क्लास हिते मौजूदु आहिनि। महिरबानी। अच्छा, हीअ 8th क्लास आहे। अस्सलाम वालेकुम। हे जेको आहे सो 8वीं क्लास आहे, ऐं मां साॻी जेको आहे सूरत हाल, साॻी कंडीशन जेकी मां तव्हांखे ॾेखारियां थो त सफ़ाई सुथराई जे हवाले सां, लाइटिंग जे हिसाब सां, ड्रेसिंग जे हवाले सां तव्हांखे ड्रेसियूं वग़ैरह, किताब वग़ैरह मिलंदा आहिनि सरकार जे तरफ़ां? को किताब वग़ैरह खुटल हुजे या छा? त खुटल त न आहे न तव्हांजो को किताब मिलनि था? तव्हां हींअर एडमिशन वरिती आहे या बग़ैर ड्रेस जे बीठा आहियो? अच्छा, ड्रेस तव्हांखे मिलंदी? ठीकु आहे, ज़बरदस्त। पढ़ाई कीअं, टीचर कीअं था पढ़ाइनि तव्हांखे? सर माशाल्लाह सही था पढ़ाइनि, ज़बरदस्त। हिते सिंधी बि पढ़ाइनि था, सिंधी अरबी, ज़बरदस्त। बेस्ट ऑफ लक। महिरबानी। अच्छा, हे GPSS पॉडकास्ट मां जीअं तव्हां ॾिसो था तमामु बहितरीनु बिल्डिंग आहे, ऐं ॿारनि जो जेको आहे तालीमी इनरोलमेंट बि स्टार्ट थी चुकी आहे। ऐं इन में तव्हां बिल्डिंग जो मयार ॾिसो, अंदरि अहिड़ो गवर्नमेंट जो स्कूल तव्हां ॿी जाइ ते न ॾिठो हूंदो। हिते असां फ्री बसूं प्रोवाइड था कयूं जंहिंमें ॿार अचनि था पिया ऐं उनखे सहूलियत थी मिले। लैब्स वग़ैरह ठहियूं पियूं आहिनि सॼियूं, ऐं पखा आहिनि, बिजली 24 कलाक आहे, पाणी जी फैसिलिटी आहे। त जेतिरो थी सघे हिन स्कूल में अचो, ऐं प्राइवेट खां बि बहितरीनु स्कूल आहे। असां इहो ई चाहींदासीं तमामु घणा ॿार अचनि, ऐं हिते जेको आहे फ्री ऑफ एजुकेशन आहे, कोर्स वग़ैरह फ्री आहे तव्हांजो, कोई कॉस्ट माना न आहे तव्हांजी, सिर्फ़ु ॿार खे अचिणो आहे ऐं हिते पढ़ाई करणी आहे। थैंक यू सो मच। साईं जन मूंसां गॾु मौजूदु आहिनि, ऐं साईं पाण किथां गुलशन नदी में रिहाइश आहे। सही, ज़बरदस्त। पोइ हिते असांजे कमर्शियल सिद्धार्थकोट। ज़बरदस्त। सही। काओं दर्जो पढ़ाईंदा सर? कहिड़ो सब्जेक्ट? बायोलॉजी पढ़ाईंदो आहियां, बायोलॉजी, सिंधी पढ़ाईंदो आहियां, ज़बरदस्त। ऑलराउंडर बि आहियूं तक़रीबन। ज़बरदस्त। अलहमदुलिल्लाह पुराणी जो 95 जो अपॉइंटमेंट। ज़बरदस्त। इन हिसाब सां तमामु सुठो। हा दोस्तो, मुंहिंजे पोयां जेको तव्हां ॾिसो था, हीउ टोटल जो टोटल हाल आहे, ऐं अहिड़ो हाल त मां ॾिठो ई न आहे किथे कंहिं स्कूल में, ख़ासि करे सरकारी स्कूल में। सो सर मंसूर मूंसां गॾु मौजूदु आहे। सर मंसूर खां पुछंदा, सर छा हिते प्रोग्राम थींदा आहिनि? सर ही ऑडिटोरियम हॉल आहे असांजे स्कूल जो, पोर्ट कासिम जो। वैसे बेसिकली सरकारी स्कूल आहे, पर ॾिसण सां तव्हांखे लॻंदो त हीउ प्राइवेट स्कूल आहे। बिल्कुलु। हितां जा ॿार, हितां जो स्टाफ, हितां जो माहौल, ऐं हीउ वारो जेको ख़ासि तौर ते ऑडिटोरियम हॉल आहे असांजो, हिन में असां जेके बि क़ौमी ॾिहाड़ा आहिनि, सकाफ़ती ॾिहाड़ा आहिनि, असां एजुकेशनल डेज़ जेके बि हूंदा आहिनि उहे सभु हिते मल्हाईंदा आहियूं। ऐं ख़ासि करे हिते वॾा ऑफिसर्स ईंदा आहिनि, DO साहिबान ईंदा आहिनि, सभिनी जी गैदरिंग हिन हाल में थींदी आहे असांजी। हिन हाल में साम्हूं स्टेज आहे, साम्हूं हिन जा रूम्स वग़ैरह ठहियल आहिनि, तमामु बहितरीनु हाल आहे। हिते तक़रीबन 500 खां 1000 ॿारनि जी हिते स्ट्रेंथ हूंदी आहे, जेका असां हिन में सेलिब्रेट कंदा आहियूं। काफ़ी ऑस्पिशियस डेज़ जेके हूंदा आहिनि असांजा। ड्राइवर वेठो आहे, हुन खां पुछूं था त हिन अंदरि केतिरियूं सीटूं आहिनि। सो हीअ पॉडकास्ट जी बस आहे जेकी ॿार खणंदी आहे, गुलशन नदी, स्टील टाउन, शाह टाउन, पिपरिया। उस्ताद अस्सलाम वालेकुम। ही कितनी सीटें हैं उस्ताद इसमें, बस में? इसमें 65 सीटें हैं। 65 बच्चे आ जाते आराम से, और ये पंखे बखे भी लगे हुए हैं माशाल्लाह से। ज़बरदस्त। मां तव्हांखे गाॾी जो अंदरां दीदार अहिड़ो करायां। हे 65 सीटुनि ते हीअ गाॾी जेको आहे ॿारनि खे खणंदी आहे, ऐं हीअ नई गाॾी आहे, बिल्कुलु लाइटियूं वाइटियूं बि लॻल अथसि, ऐं सुठी सहूलियत आहे। माना हीअ पॉडकास्ट में जेको सरकारी स्कूल आहे, सुठी सहूलियत आहे। ऐं मां चाहियो पिए त तव्हांखे जेके मिडिल क्लास माण्हू या लो क्लास जेके माण्हू आहिनि, जेके ॿारनि खे प्राइवेट स्कूलनि में नथा पढ़ाए सघनि, ऐं यूनिफॉर्म पंहिंजो किताब वग़ैरह जे बारे में बि तमामु घणा परेशान हूंदा आहिनि, पर हिते अची तव्हांखे मां इहो ॿुधाइण जी कोशिशि कई आहे त तव्हां पंहिंजे ॿारनि खे
ही ज़बरदस्त जेको स्कूल आहे, टीचर सां तव्हां मिलियो, कचहरी कई ऐं उन्हनि जेको बि कुझु तव्हांखे ॿुधायो, माना हिन स्कूल में तव्हांजा ॿार महफ़ूज़ बि आहिनि ऐं सुठी तालीम बि पिराए सघनि था। असांजो स्कूल असांजी पढ़ाई माशाल्लाह ॾाढी VIP आहे ऐं असांजा उस्ताद टीचर ॾाढा बहितरीनु आहिनि। असांखे भली तालीम थी मिले। हिते हिकिड़ो वॾो ब्रेक ग्राउंड बि आहे जिते ॿार ब्रेक थींदी आहे, खेॾ वछा फंक्शन थींदा आहिनि 14 अगस्त जा। अस्सलाम वालेकुम, मुंहिंजो नालो अब्दुल कुदूस ऐं मां गवर्नमेंट बॉयज़ सेकेंडरी कैंपस स्कूल पोर्ट कासिम जी तरफ़ां आहियां। असांजे स्कूल में तमामु बहितरीनु तालीम आहे। असांजे स्कूल में 52 खां 50 टीचर आहिनि ऐं 600 या 700 ताईं स्टूडेंट बि आहिनि। असांजे स्कूल में 21 क्लास आहिनि ऐं 2 प्ले ग्राउंड आहिनि ऐं तमामु बहितरीनु पढ़ाई आहे ऐं तमामु वॾा ऑफिसर ईंदा आहिनि, असांजी क्वालीफाई कंदा आहिनि ऐं तमामु सुठी तालीम आहे। मुंहिंजो वॾे साहब सिक्योरिटी गार्ड आहे ऐं हिन स्कूल में मूंखे सुठी तालीम थी मिले। हिन स्कूल में मुतमिन आहियां। मुंहिंजो नालो ज़ामिन अली आहे, मां क्लास 9 में पढ़ंदो आहियां। मुंहिंजे अबू जो नालो गुलाम हुसैन आहे, उहो नेशनल फूड में कमु कंदो आहे। उनजी तनख़्वाह 35,000 आहे ऐं असां प्राइवेट स्कूल में नथा पढ़ी सघूं छो जो। अच्छा दोस्तो, जेके बि तव्हां शागिर्द हिते ॾिठा या ॾिसो था पिया, इन्हनि जा सभिनि जा जेको वाल साहब जेको मज़ूर आहिनि, शॉपकीपर, सिक्योरिटी गार्ड, यानी मज़ूर तव्हां सम्झी सघो था त मज़ूर माण्हू प्राइवेट स्कूल जी जेको फीस अफोर्ड न करे सघंदो, न ई किताब अफोर्ड करे सघंदो। पर माना हिते जेके ॿार आया आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल्हि थी आहे, उहे चवनि था त टीचर बि सुठा आहिनि, उस्ताद तमामु ज़बरदस्त तालीम ॾेई रहिया आहिनि ऐं किताब बि मिलंदा, यूनिफॉर्म बि हिते मिलंदा आहिनि। दोस्तो, वण त हाणे आया हूं स्कूल में न लॻे त इहा बेवाजिबी थींदी। हाणे नंढड़ा ॿार मूंसां गॾु मौजूदु 9 ऐं 10 क्लास जा। असां हाणे हिन स्कूल जेको आहे हुन में वण लॻाईंदासीं, ॿारनि जी मदद सां हिते स्कूल में वणकारी कंदासीं। सो रेडी आहियो तव्हां? अचो। सो इहे असां वण लॻाईंदासीं ॿारनि जी मदद सां। फ्रीक में बेंचा बि असां वटि आहिनि। सो हिनखे वण लॻाए करे पोइ असां हिन खां इजाज़त वठंदासीं स्कूल खां। ऐं छोकिरनि जी बाक़ाइदे टीम आहे जेकी वणकारी में मूंसां गॾु हेल्प कंदी। सही आहे, ज़बरदस्त। दोस्तो, तव्हां कहिड़े क्लास खां आहियो? 9th 7 ऐं 10 मैट्रिक। ज़बरदस्त। अकेलो मैट्रिक जो आहे न? ॿिया बि हूंदा यार? ॿिया बि आहिनि। ज़बरदस्त। तो दोस्तो, हिन शागिर्द सां गॾिजी करे असां हिन स्कूल में वण लॻाईंदासीं ऐं वण हे जेके मां खणी आयो आहियां इहे तव्हां पंहिंजे नाले सां लॻाईंदव। हिन जी सार संभाल कंदव, वॾा थींदा, माना हिन जो तव्हां ई फ़ाइदो वठी सघंदव। हींअर बि ॾिसो था न, हिन वणनि जो फ़ाइदो वठो था न, हिन वणनि जो बि तव्हां फ़ाइदो इनशाला वठंदव। मोहसिन आहे 9th क्लास जो। 9th क्लास जो नंढड़ो आहे, जंहिं चयो त सर मूंखे ॾियो त असां बि कुझु हिसो पती मिलायूं हिन वण मुहिम में। तो ज़बरदस्त महिनत करे रहियो आहे मोहसिन। ही सागर आहे ऐं सागर जो हींअर वारो आहे पंहिंजो खोटाई जो। सागर कहिड़ी क्लास में? 6 जो शागिर्द आहे पंहिंजो सागर। 9th फरहान अली आहे 9th क्लास जो ऐं साईं पंहिंजो फरहान बि जेको आहे सो हिसो पती ॻंढियो आहे असांजी वण मुहिम में। ऐं तमामु छोकिरा जेके 9 10 क्लास जा आहिनि असां सां गॾु सहकार कनि था पिया। अनस आहे जेको हिन मुहिम में असांजो हिसो थियो आहे, हिन लाइ काफ़ी असांजे मुहिम जो हिसो थिया आहिनि। फादर छा कंदो आहे? पॉडकास्ट में। ज़बरदस्त। बाबर साईं बि असांजो वण लॻाईंदो पंहिंजे हिसे जो। काफ़ी शागिर्दनि लॻाया आहिनि हे जेके तव्हां लेन सां ॾिसो था पिया। ऐं आख़िरी असांजो वण आहे, हिन खां पोइ असां जेको आहे इजाज़त वठंदासीं। सो तव्हांजी वॾे में वॾी महिरबानी, तव्हां ज़बरदस्त कमु ॾेखारियो आहे ख़ासि करे वणकारी जे हिसाब सां। सो हाणे वीडियो तव्हांजो व्लॉग रखिबो ऐं तव्हांखे मां पंहिंजे पेज जो नालो बि ॿुधाए छॾियो आहे, यूट्यूब जो नालो बि ॿुधाए छॾियो आहे। हीअ सॼी जेकी एक्टिविटी तव्हां कई आहे मुंहिंजे व्लॉग में अची वई आहे, तव्हां ॾिसी सघो था। ठीकु आहे? हाणे तव्हांजी वरी बि वॾी महिरबानी। ठीकु आहे, अल्लाह हाफ़िज़।